नाज़रीन, सिंध जे इंजीनियर सोहेल शेख सस्ती बिजली ठाहिण जो मनसूबो जोड़ण जी दावा कई आहे। संदसि चवण आहे त हुन पाणी मां लखे मेगावाट सस्ती बिजली तैयार करण जो मनसूबो जोड़ियो आहे। गंबट मां मुमताज़ मेमण रिपोर्ट करे रहियो आहे। बिल्कुल नाज़रीन, असां हिन वक़्तु गंबड़ प्रेस क्लब ते मौजूद आहियूं। गंबड़वासी नौजवान आहे सोहेल अहमद शेख, जेको हिकु वॾी दावा कंदे इहो चई रहियो आहे त मां जेको आहे पाकिस्तान जी आवाम खे जेको आहे मुफ़्त बिजली माहवार 500 जेके 300 यूनिटनि ते मुश्तमिल ईंदी उहा मां ॾेई सघां थो। अहिड़ी जेका मनसूबो आहे, अहिड़ी कंपनी आहे मूं जोड़ी आहे ऐं पाकिस्तान गवर्नमेंट जेको आहे मूंखे NOC ॾिए त जीअं मां जेको आहे पाकिस्तान जे ऐं सिंध जे आवाम जी ख़िदमत करे सघां। उन हवाले सां उन नौजवान जो वधीक छा चवणु आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजी माना ॿिनि मरहलनि ते ॻाल्हि ॿुधल आहे। हिकु त इहो आहे त असांजो जेको प्लान आहे उहो वफ़ाक़ जी माना पाकिस्तान लेवल जो प्लान आहे। अगरि जेको आहे असांखे वफ़ाक़ जेको आहे उन जो साथ ॾिए पियो त असांजो जेको माना पाणी जेको दरियाहनि जी सूरत में पूरे पाकिस्तान खां उतां अचे पियो, ठही करे अचे पियो, त या उतां खां वठी उन दरियाहनि जे छोड़ खां वठी असीं दरियाए सिंध जे आख़िर ताईं असांजो माना प्लान जुड़ियल आहे त असीं हाइडल पावर प्लांट, सिर्फ़ु हाइडल पावर प्लांट जेके आहिनि त असां दरियाहनि ते लॻायूं ऐं उन मां जेको आहे पूरे पाकिस्तान खे फ़ाइदो ॾियूं। सूबे सिंध जी 6 खां 7 करोड़ जेकी आबादी आहे उन में 2 करोड़ अगरि कनेक्शन आहिनि त उहे अगरि जे माना असां घरनि खे जेको आहे 500 रुपया माहवार ते जेको आहे बिजली ॾियूं पिया त इनशाला उन 2 करोड़ खे तव्हां मल्टीप्लाई करे जेॾीमहिल तव्हां जेको आहे त उनखे हिसाबु लॻाईंदो त जेको उन जो निकिरी ईंदो उहो असांजो इनशाला 2 महीननि में असांजी सॼी जेकी कॉस्ट ऑफ जेकी असांजी थियल हूंदी ऐं उहा सॼी कॉस्ट निकिरी अची वेंदी। असांजो सिंध जा जी 29 डिस्ट्रिक्ट आहिनि, डिस्ट्रिक्ट वाइज़ प्लान आहे। डिस्ट्रिक्ट वाइज़ जेको आहे असांजो इनशाला पावर अपग्रेड प्लस पावर जनरेशन प्लस पावर डिस्ट्रीब्यूशन जा असांजा यूनिट लॻंदा जेके डिस्ट्रिक्ट वाइज़ हूंदा। 119 तालुका वाइज़ असांजा जेके हूंदा उहे असांजा स्टेप डाउन ग्रिड स्टेशन हूंदा जिते पावर जी जेकी आहे उहा डिस्ट्रीब्यूशन वग़ैरह थींदी। इन दौरान जेतिरो असांखे करंट खपंदो, जेको असांजो फार्मूलो आहे बुनियादी जेको 4200 मेगावाट जो जेको असांजो बेसिक यूनिट हूंदो, उहो बेसिक यूनिट हूंदो। जेको वरी असांजो डिस्ट्रिक्ट वाइज़ यूनिट हूंदो आहे उहे इनशाला उते बि पावर जनरेट थींदो, पावर अपग्रेड कयो वेंदो। असीं जेको आहे त तव्हां थोरे अरसे में ॾिसंदो साथ मिलियो त ठीकु आहे, न त ईदी साहब वारो असां कमु शुरू कंदासीं। असीं जेको आहे अवाम दोस्त खे सुजागर करे ऐं इनशाला जेको आहे इन लाइ कमु कंदासीं ज़रूरु। पाकिस्तानी लाज़ इजाज़त ॾींदा त ज़ाहिर असां अॻिते वधंदासीं, जेकॾहिं न त पोइ कानूनी तौर ते असां काॾे सुप्रीम कोर्ट आहे, असांजा कानूनी इदारा आहिनि, ओॾे हलिया वेंदासीं उन्हनि जॻहियुनि। माफ़ियास खे मोह ॾियण लाइ ज़ाहिर आहे गवर्नमेंट ई असांजी हेल्प कंदी त उनखे मोह ॾेई सघिजे थो माफ़ियास खे, पर उहो त गवर्नमेंट जा इदारा आहिनि, उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो रोल आहे। जेकॾहिं उन्हनि पंहिंजे मुल्क जी भलाई लाइ हर माण्हू सोचे थो त इनशाला कामयाबी। जेकॾहिं असांखे वापडा पंहिंजो इंफ्रास्ट्रक्चर असांजे हवाले थी करे त ज़ाहिर आहे असां मुलाज़िम त उनजा ई एडजस्ट कंदासीं। कैमरा टीम सां गॾु मुमताज़ मेमण, धरती TV न्यूज़, गंबड़।